मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। अॼुकल्ह जेको ज़ाल मुड़ुस सां जेको काफ़ी टाइम नथी हली सघे, जेतिरो पहिरियों कुझु टाइम अॻिते हलनि पियूं, थोरे थोरे सिस्टम ते जेको तलाक जा मामला, त इन जो रीज़न आहे छा? इन जो रीज़न सभ खां वॾे में वॾो इहो ई आहे त इहो मर्द जंहिं शादी कई आहे, इहा औरत जंहिं शादी कई आहे, दीन खां बिल्कुलु आरी आहिनि। न मुड़ुस खे ख़बर आहे त घरवारी जो छा छा मुंहिंजे मथां हक़ आहे, ऐं न ई अहिड़ी तरह इन औरत खे ख़बर आहे त इन मुड़ुस जा मुंहिंजे मथां छा हक़ आहिनि। त ॿई हिक ॿिए खां वधीक आरी लॻाए पिया आहिनि, त इहो सिस्टम अॻिते हले नथो। असांजा घर इंतिहाई तबाह लॻाए पिया आहिनि। उनजी वॾे में वॾी वजह इहा ई आहे त औरत बि दीन खां नावाक़ुफ़ आहे, मर्द बि दीन खां नावाक़ुफ़ आहे। जेकॾहिं इन्हनि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहकाम खे ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी खे ॿुधनि हा ऐं अहिड़ी तरह पढ़नि हा, त हे पंहिंजा मामला अञा बहितर करे सघनि हा। त औरतुनि खे खपे त ॾिसो न, जेकॾहिं अगरि मुड़ुस बि जज़्बाती हुजे, औरत बि जज़्बाती हुजे, त पोइ घर काॾां हलंदो। पर जेकॾहिं अगरि कोई औरत जेको अहले इल्म आहे, त उहा औरत ॾिसंदी त वाक़ई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो साफ़ फरमान बीठो आहे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो? अलाह जे नबी फरमायो, कंहिं बि गैरुल्लाह खे सजदो ए साहबा न कयो वेंदो, कंहिं बि गैरुल्लाह खे सजदो न कयो वेंदो। ए साहबा, जेकॾहिं अगरि गैरुल्लाह खे सजदो करण जी इजाज़त मां नबी ॾियां हा, त पोइ तव्हांखे ख़बर आहे त मां कंहिंखे हुकुम कयां? मां औरतुनि खे हुकुम कयां वञी करे पंहिंजे मुड़ुसनि खे सजदो कयो। हाणे हिन मां केतिरी मुड़ुस जी ताज़ीम जेको ज़ाहिर थिए पई, केॾी वॾी फ़ोक़ीत ज़ाहिर थिए पई। त हाणे इहा औरत जेकॾहिं इनखे इहा हदीस जी ख़बर पवे आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो फरमान जेको हे आॾो रखे करे पढ़ी आहे, त हे छा करे आहे? त हे त मुड़ुस जा पेर धोई करे पी आहे न। हिनखे चङी तरह ख़बर हुजे त यार ॾिसो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो मुड़ुस जे बारे में। त इहो मामिलो अञा ताईं ज़बरदस्त जेको अॻिते हले आहे, त औरतुनि खे बिल्कुलु अॼुकल्ह ख़बर आहे ई न त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमाए पिया आहिनि। अहिड़ी तरह क़ुरान हकीम में अलाह ताला फरमायो, अर्रिजालु क़व्वामूना अलन निसाए, मर्दनि खे असां औरतुनि ते हाकिम बणाए करे छॾियो आहे। मर्द औरतुनि ते हाकिम अथव, ऐं हाकिम जो कमु छा हूंदो आहे? हाकिम पंहिंजी हुकूमत ते वेठो हूंदो आहे ऐं रैयत खे हेठां हुकुम कंदो आहे। रैयत खे हेठां हुकुम कंदो आहे त वञी करे हे मामला वञी करे कयो। यानी इन आयत मां मालूम थिए पियो त औरत अहिड़ी तरह घरवारी खे पंहिंजो मुड़ुसु तमामु उन शयुनि जो जेको हुकुम थियल आहे क़ुरान हदीस में, जेकी गुंजाइश आहे उन शयुनि जो जेकॾहिं अमर करे ऐं हुकुम करे, त इहा औरत पंहिंजे मुड़ुस जी इन ॻाल्हि खे वठी करे तस्लीम करे, उन में हा करे। ईअं न चवे त इहो कमु मां जेको आहे कंदमि ई न। अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अगरि का बि औरत आहे राति जे टाइम पंहिंजे मुड़ुस खां नाराज़ थी करे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अलॻि जेको आहे बिस्तरे ते थी करे सुम्हे, खामखा का ॻाल्हि आहे, यानी ज़ाहिर थी बि न। जीअं अमूमन औरतुनि जी जेको खोपड़ी जे अंदरि हिकिड़ी हवा हूंदी आहे, जेकी जज़्बात हिकिड़ी उभरंदी आहे। औरतुनि खे मां अॻ में ॻाल्हि कयमि त औरतुनि खे मर्दनि खां वधीक जेको आहे जज़्बात आहे, उनजी वॾे में वॾी निशान, उन में वॾे में वॾी ॻाल्हि छाजी आहे त औरत इंतिहाई कमज़ोर आहे, इन जे करे उनखे जज़्बात घणी थींदी आहे। ॾिसो ॿार जेको आहे बिल्कुलु, ॿार जी जेको आहे न तबियत बिल्कुलु नंढी तबियत आहे, ॿार जी तबियत बिल्कुलु इंतिहाई नंढी तबियत आहे। ॿार ॾिसो चपे चपे ते तकड़ि में नाराज़ थींदो आहे, तकड़ि में रोई ॾींदो आहे, हर हिकु नंढी ॻाल्हि ते ज़िद कंदो आहे। त अहिड़ी तरह ॾिसो अलाह ताला मर्द खे छा बणायो? अलाह ताला मर्द खे हाकिम बणायो ऐं औरतुनि खे हुकुम कयूं। अलाह ताला हुकुम कयो त तव्हां हाणे मर्दनि जे हेठां आहियो। अहिड़ी तरह तमामु मामलात में हुनजी ताईद कयो। त औरतूं चपे चपे ते जेको हो तकड़ में नाराज़ छाजे करे? त औरत खे ख़ुदा जेको पैदा कयो न, इंतिहाई कमज़ोर पैदा कयो। हो इंतिहाई तकड़ में जेको जज़्बाती थी वेंदी आहे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अगरि दुनिया जे अंदरि का बि औरत, जे हदीस जो मफ़हूम आहे, का बि औरत राति जे टाइम मुड़ुस खां नाराज़ थी करे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अलॻि बिस्तरे ते वञी करे सुम्हे, ऐं मुड़ुसु हिन जे अलॻि थियण सुम्हण ते मुड़ुसु इंतिहाई नाराज़ थिए, त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो छा थींदो? त सॼी राति फ़रिश्ता इन औरत जे मथां लानत कंदा रहंदा आहिनि। इन औरत जे मथां लानत कंदा रहंदा आहिनि, जेकी औरत मुड़ुस खां खामखा नाराज़ थी आहे, का ॻाल्हि आहे बि न, ऐं मुड़ुसु राति जो गुस्से जी हालत में अलॻि थी करे सुम्हे। चई इहो मामिलो थींदो रहंदो आहे अमूमन।
त ॾिसो हे केॾी वॾी हिकिड़ी वईद आहे, फ़रिश्तनि जी सॼी राति लानत पवंदी आहे औरत जे मथां। हे औरतुनि खे इस्लाम ॿुधायो त तव्हां जेको पंहिंजे हुदूद में रहो, इन में जेकॾहिं रहंदो तव्हां ज़्यादा जेको अलाह ताला तव्हांखे इज़त ॾींदो। हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेकी औरत 5 वक़्त नमाज़ी पाबंदी करे, उन सां गॾोगॾु रमज़ान अचे पोइ इहा औरत रोज़ा बि रखे, रोज़नि खां बाद में पंहिंजे मुड़ुस जी हक़ अदायगी बि करे, ऐं मुड़ुस जी इज़त में कंहिं क़िस्म जी ख़यानत बि न करे, कंहिं क़िस्म जी इज़त में ख़यानत करे बि न। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इहा औरत जॾहिं जन्नत जे दरवाज़े ते पहुचंदी, तमामु दरवाज़ा खुली वेंदा त कहिड़े मां तूं दाख़िल थींदी आहे, कहिड़े मां तूं दाख़िल थींदी आहे। हे छा मुड़ुस जी इताअत में, अहिड़ी तरह औलाद जी तरबियत में। अलाह जे नबी फरमायो, इंतिहाई मां ॾिठुमि जहनम में जंहिं टाइम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जॾहिं जनम जो मंज़र मूंखे ॾेखारियो वियो ऐं जनम मूंखे ॾेखारी वई, त पोइ उते जॾहिं मां जहनम खे ॾिठुमि त उन जे अंदरि ज़्यादा जेके वञनि पियूं न, त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो औरतूं मर्दनि खां ज़्यादा वञनि पियूं। उनजो रीज़न नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि बयानु कयो। अलाह जे नबी फरमायो, तव्हांजे अंदरि औरतुनि पुछा कयो, साईं छाजे खां इहो थियो भला? अलाह जे नबी फरमायो, तव्हां में जेको आहे न लानत तमामु घणी आहे, हर हिक जे मथां तव्हां फौरी तौरु लानत कंदी हो। ऐं ॿिए नंबर ते तव्हां नाशकर इंतिहाई दर्जे जूं घणियूं आहियो। इंतिहाई मुड़ुस जेकॾहिं अगरि पूरी ज़िंदगी तव्हांखे सोननि जे थावनि में खाराए, सोन जे थावनि में तव्हांखे बहितरीनु ताम खाराए, पर हिकिड़ो वक़्तु मुड़ुस ॼाॾो अहिड़ो को मुसीबत जो आयो जंहिं टाइम मुड़ुस वटि पैसा आहिनि न, ऐं मुड़ुस जो अॼोके ॾींहं में मानी नथा खाई सघूं, या हिन ईद ते असां मिसाल ॾिना कपिड़ा नथा पाए सघूं, मां तोखे कपिड़ा नथो ॾेई सघां, त इहा औरत चवंदी तुंहिंजे घर में ज़िंदगी में कॾहिं सुकून ॾिठो ई न आहे। यानी मुड़ुस जी 20-30 साल जी जेकी ऐश आहिनि न ऐं राहतूं आहिनि, जेको मुड़ुस हुन मथां पैसो लुटायो, उहो साईं हिकिड़ी घड़ी में बिल्कुलु ख़तमु थी वेंदो। मुड़ुस खे हिकिड़ी ॻाल्हि, कॾहिं बि तो वटि सुकून मां ॾिठो बि न आहे, तुंहिंजे घर में त मां राहत ॾिठी न आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, हे ख़तरनाक जुमिला आहिनि। इन जुमिलनि जे करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, मां ॾिठुमि त जनम में तव्हांजी ज़्यादा जेको आहे कसरत हुई ऐं तादाद हुई। हे इस्लाम हुकुम कयो त औरतुनि खे त मुड़ुसनि जी इताअत कयो। ऐं अहिड़ी तरह ॾिसो, इस्लाम हिकिड़े तरफ़ न ॻाल्हायो, इस्लाम ॿिन्हिनि तरफ़ ॻाल्हायो। क़ुरान हकीम में अलाह ताला बयानु कयो त तव्हां मर्द जेको आहियो पंहिंजी औरतुनि जो लिबास हुयो, ऐं अहिड़ी तरह इहे औरतूं तव्हांजे लाइ लिबास अथव, इहे औरतूं तव्हांजे लाइ लिबास आहिनि। छाजे करे अलाह ताला लिबास खे बयानु कयो? लिबास खे अलाह ताला बयानु कयो, लिबास ई माना आहे त हाणे तव्हां जेकॾहिं बिलफ़र्ज़ मुड़ुस जेको आहे पंहिंजी घरवारी जे जिस्म खे ॾिसे त कोई हुनजे अंदरि गुनाह न आहे, ऐं अहिड़ी तरह औरत जेकॾहिं पंहिंजे मुड़ुस जे जिस्म खे ॾिसे त कोई बि कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन आहे, कोई गुनाह बि न आहे। अलाह ताला फरमाए, तव्हां हिकु ई लिबास आहियो, तव्हां जेको आहे मुड़ुसनि जे लाइ लिबास ऐं मुड़ुस जेको आहे तव्हांजे लाइ लिबास। हाणे तव्हांजे लाइ बहितरीनु मामिलो इहो आहे त काई बि औरत पंहिंजे मुड़ुस जो को ऐब जेको आहे ॿाहिरि न वञी करे न ॿुधाए, ऐं कोई बि मर्द पंहिंजी औरत जी जेके घरवारी जी ॻाल्हि वञी करे ॿाहिरि न करे। अगरि ॿाहिरि कंदो मामला ख़तमु, क्लियर मामला, हाणे ॻाल्हि तलाक ते वञी करे पहुचंदी। हिकिड़ी नौबत अथव त जंहिं बि मर्द पंहिंजी घरवारी जी ख़राबी किथे बयानु कई न, इहा ख़बर ख़राबी जंहिंजो घरवारी खे ख़बर पई न, हे मुंहिंजी मुड़ुसु वञी करे गिला कई आहे, इहो घर हिन टाइम सेटिंग थींदो ई न, हलंदो ई न। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, औरतुनि खां नफ़ो हासिलु कयो, तव्हांजूं घरवारियूं आहिनि न, हे टेड़ी ईअं ई रहंदियूं। अगरि कोई चयो न, कोई मर्द हुजे त चए मां औरतुनि खे जेको चङी तरह जेको सिधो कंदुमि, ॾिसिजो मां कीअं थो जेको आहे सिधो कयां, त हे माना ईअं सम्झो त हिन जेको आहे न, हिन जो दिमाग़ जेको आहे फिरियल आहे, हिन जी खोपड़ी जेको आहे सिधी न आहे, जेको चवे त मां औरतुनि खे चङी तरह जेको सिधो कंदुमि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अलाह जे नबी फरमायो, टेड़ी ई रहंदी औरत। हिते जेको आहे हिते ताक़त न ॾेखारे बि, ऐं कोई माण्हू चए ताक़त जे ज़ोर ते जेको आहे ॾिसो कीअं त मां औरत खे सिधो कयां, हे बेवकूफ़ी आहे, हे बेवकूफ़ी आहे। ताक़त जे ज़ोर ते किथे औरत सिधी थींदी? अगरि ताक़त इस्तेमालु कंदव इन औरत खे पोइ तलाक ॾियणी पवंदी। थींदो छा, जेकॾहिं अगरि मोचड़ आयो से छा पंहिंजे सहुरे जे घर हली वेंदी, पंहिंजे पीउ जे घर हली वेंदी, इन खां बाद में मामिलो जेको आहे तलाक ते अची वेंदो। अॼुकल्ह त मार जेके हाई क्लास जी औरतुनि खे ॾियो बि न। जेकॾहिं कोई बि नौजवान नई शादी करे सिर्फ़ु जेको आहे हिकिड़ी जेको चपाट जेको आहे पंहिंजी घरवारी खे हणे न, त मां सम्झां थो इन ते बि लॻे थो तलाक थी वेंदी।
इन ते बि तलाक। हाणे साईं इन ॻाल्हि खे एतिरो त इशू खणंदा, हाणे इन नौजवान जीअं शादी कई इन जी ससु एतिरी इन ॻाल्हि खे मथे उभारींदी, मुंहिंजी धीउ खे जेको आहे तूं चंपो आयो आहे, सहुरो चवंदो तूं मुंहिंजी धीउ खे चंपो आयो आहे, तूं थींदो केरु आहे। हालांकि इहो सहुरो बि बेवकूफ़ आहे, इहा ससु बि बेवकूफ़ आहे, ॿिन्हिनि खे कंहिं क़िस्म जो कोई अकुल ऐं शौर आहे ई न। हिननि खे हिकिड़ो चंपो नज़र ईंदो आहे, हिन खे इहा ॻाल्हि ख़बर न पवंदी आहे त इन ई मर्द जे बारे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केतिरी फज़ीलत बयानु कई आहे त मुड़ुसु थींदो केरु आहे। ऐं इन ई नंढा नंढा मामलनि ते मां ॾिठुमि त 15-15 साल खां औरतूं पंहिंजे पीउ जे घर में वेझी वियूं, मुड़ुसु तलाक बि न ॾिनी। अच्छा मथां थी विया, मामला क्लियर ख़तमु साईं, हलो। मुड़ुसु चयो मां बिल्कुलु तोखे तलाक, तोखे हिमत आहे न, वञी करे तूं ॿियो निकाह करे ॾिस, ॿियो निकाह कर, मां तलाक ॾियां ई नथो। ऐं हक़ीक़त आहे मुड़ुसु जेकॾहिं तलाक ॾींदो, कहिड़ा दुनिया जो बंदो जेको हिनखे तलाक ॾिए। जेकॾहिं कंहिं बि औरत खे अगरि मुड़ुसु चए थो मां तोखे तलाक ॾींदो बि न त इहो हिन जो मालिक आहे साईं। तलाक जो इख़्तियार ख़ुदा कंहिंजे हवाले कयो आहे? अलाह ताला मर्द जे हवाले कयो आहे, अलाह ताला औरत जे हवाले बिल्कुलु बि न कयो आहे। औरत लख दफ़ो चवे मुड़ुस खे चए तोखे तलाक आहे, तोखे तलाक आहे, कोई टेंशन न आहे, कुझु थींदो ई न, कुझु बि न थींदो। अलाह ताला ॾिठो त हे जेकी औरत जंहिंखे मां बनावट कयां थो न, हे इंतिहाई जज़्बात आहे। अगरि मामला इन जे हवाले कयासीं तलाक जो इख़्तियार खे, अलाह ताला फरमाए मां ॾेई छॾियुमि न त पोइ हे सभु जेको आहे दुनिया जे अंदरि छुड़ा वेठा हूंदा। छाजे करे त औरत खे हर जॻह ते जेको जज़्बात घणी आहे न, त अलाह ताला इहो मामिलो कंहिंजे हवाले कयो? अलाह ताला मर्दनि जे हवाले कयो त तव्हां मर्द बि जेको आहे जज़्बाती आहियो, पर तव्हां औरतुनि खां इंतिहाई घटि जेको आहे जज़्बाती हो, औरतुनि खां इंतिहाई घटि हो। त असांजा मामला अॼुकल्ह इन करे बहितर नथा हलनि, शादियुनि जा मामला इन जे करे बहितर नथा हलनि। अलाए केतिरा जेको तव्हां जॾहिं कंहिं हिकिड़ी प्लेटफॉर्म जंहिं ते अगरि मां वेठो आहियां न, मां ॾिसंदो माशरे में यार केतिरा जेको टेंशन आहिनि। हालांकि तव्हां जमायतियूं तव्हांखे त पंहिंजी कारोबार ताईं इल्म, बाक़ी हाणे ॾिसो इहे मसइला मां वटि इंतिहाई था अचनि। अलाए केतिरनि औरतुनि ॻाल्हि इहा मां सां कई, मैसेज ते नेट सुवाल जवाब ईंदा रहंदा आहिनि न, उन्हनि अलाए केतिरनि चयो त 20-20 साल खां वठी करे असांजे मुड़ुसु तलाक बि नथो ॾिए। मामलो चयो विच में कावड़ बावड़ कईसीं, हाणे उहो बि तलाक लाइ तयारु न आया ऐं मुंहिंजा घर वारा बि मूंखे नथा छॾनि। त हे छाजे करे असांजो इहो सिस्टम असांजे घर जो छाजे करे तबाह थियो? असां दीन खे छॾे ॾिनोसीं। हिकु नंबर ते इहो वॾे में वॾो इहो फॉल्ट, दीन खे असां छॾे ॾिनोसीं। हे औरतुनि खे अलाह ताला क़ुर में हुकुम ॾिनो, अहिड़ी तरह अहादीस में अहिड़ी तरह, पोइ अलाह ताला हाणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वासे सां सिर्फ़ु हाणे औरतुनि जे लाइ इहो हुकुम न आहे, इन खां बाद में अॻिते वरी डिटेल बि ॿुधो। हे त औरतुनि खे वईदो, हे त औरतुनि खे हुकुम हुयो। हाणे असां चवंदा यार मर्दनि जे मथां को टेंशन ई न आहे। अलाह ताला तव्हांखे बि पाबंद कयो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे बि पाबंद कयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन मर्द जे हथ में कंहिं क़िस्म जो एसाबा ख़ैरु न आहे, उन मर्द जे हथ में कंहिं क़िस्म जो ख़ैरु न आहे जेको मर्द हिन पंहिंजे हथ खे माई जे मथां इस्तेमालु करे। यानी ईअं पंहिंजी माई खे कुटे जीअं कुते खे कुटबो आहे, जीअं कंहिं जानवर खे कुटबो आहे। ॾिसो क़ुरान हकीम अलाह ताला कुझु डिटेल बयानु कई। घरवारी जेकॾहिं सिधे नथी हले न त अलाह ताला फौरी तो हुकुम, इहो थोरी न वञी करे तलाक ॾियोसि। अलाह ताला ईअं न फरमायो। अलाह ताला हिकिड़ा हद, अलाह ताला सभ खां पहिरियां ॾिसो ख़ुदा हकीम आहे। जीअं अलाह ताला असांखे पैदा कयो न, त अलाह ताला ॾिठो त हिन जी खोपड़ी में इंसान में कहिड़ी ॻाल्हि अचे, सभ खां पहिरियां हे इंतिहाई जज़्बाती आहिनि। अलाह ताला सभ खां पहिरियां फरमायो जेकॾहिं घरवारियूं इताद में नथियूं अचनि, तव्हांजे इताद में नथियूं अचनि, सभ खां पहिरियां अलाह इहो हुकुम ॾिनो त इन्हनि सां कलाम जेको आहे बंदि कयो। इहा औरत लाइ इंतिहाई, मां सम्झंदो मोचेड़े खां बि वधीक मार आहे। कोई मुड़ुसु जेकॾहिं औरत खे लिफ्ट ई न कराए, ॻाल्हाई न घर जे अंदरि, ऐं पंहिंजे भेणनि सां बि ॻाल्हाए, अहिड़ी तरह माउ सां बि ॻाल्हाए, तमामु रिश्तेदार न ॻाल्हाई, औरत जेकॾहिं सिधी न थी न, इहो हिकिड़ो वॾो ज़बरदस्त तरीक़ो आहे जेको अलाह ताला क़ुर में बयानु कयो आहे। अलाह ताला फरमाए सभ खां पहिरियां औरतुनि सां कलाम त बंदि कयो जेकॾहिं तव्हांजी इताद में नथियूं अचनि। न ॻाल्हायो हिकिड़ो ॾींहुं, न ॻाल्हायो 2 ॾींहं 3 ॾींहं 4 ॾींहं 5 ॾींहं, साईं हफ़्तो गुज़री वञे। हाणे साईं औरत हैरान थींदी, सभिनी सां जेको आहे मुंहिंजो मुड़ुसु पंहिंजे भेण सां ॻाल्हाए थो, माउ सां ॻाल्हाए थो, ॿाहिरनि सां मां सां कलाम थो करे, इहा इन लाइ वॾी मार अथव। ऐं अलाह ताला फरमायो इन में जेकी आहे इहा औरत सुधरी वेंदी, इहा औरत सुधरी, ऐं बाज़ औरतूं सुधरी वेंदियूं। बसि हिकिड़ो ॾींहुं मुड़ुसु न ॻाल्हाए न, या 2 ॾींहं न ॻाल्हाए, उहो सम्झी वेंदियूं बसि हाणे जेको मामिलो गड़बड़ आहे। ऐं थोरो मज़बूत थींदा कयो, मर्दनि खे तव्हां ॿुधाईंदो आहे मज़बूत थींदा कयो, ईअं न त यार
घरवारी खे दिलि में सोचे बग़ैर हिन खां मां गुज़ारे सघंदुमि न, महिरबानी करे मां तकड़ करे ॻाल्हायां। तकड़ करे न ॻाल्हायो, हो पाण औरत मजबूर थी करे तव्हांजी घरवारी ॻाल्हाईंदी। त अलाह ताला सभ खां पहिरियां इहा ॻाल्हि बयानु कई। अलाह ताला छा फरमायो त औरतुनि सां कलाम त बंदि कयो जेकॾहिं अगरि तव्हांजी नाफ़रमानी कनि थियूं। ॿिए नंबर ते अलाह ताला इहो हुकुम ॾिनो, हा जेकॾहिं अञा बि जेको हिदायत में नथियूं अचनि, अञा बि जेको तव्हांजी नाफ़रमानी कनि थियूं, त पोइ अलाह ताला हुकुम ॾिनो त थोरी घणी उन्हनि खे मार बि ॾियो, हल्की फुल्की। हल्की फुल्की मां ईअं न आहे त मथां उन्हनि जा फाड़ियो, हल्की फुल्की मां इहो मुराद यानी थोरी घणी को सोटी खणी करे पुठी ते का हिकु ॿिए नॉर्मल सोटी जेको आहे वाइजे। हा ॿिए नंबर ते अलाह ताला इहो हुकुम ॾिनो उनखे नॉर्मल जेको आहे थोरो यानी मार हुजे। टे नंबर ते ख़ुदा बयानु कयो त उनजे वालदेन खे वञी करे ॿुधायो, उनजे पीउ माउ खे वञी करे ॿुधायो त हितां जी जेकी छोकिरी आहे न, जेकी मुंहिंजी घरवारी हे मां सां ठहे नथी, तव्हांजा वालदेन इनखे जेको सम्झायो। हे अलाह ताला टे नंबर ते बयानु कयो। चौथे नंबर ते अलाह ताला बयानु कयो त हाणे जेकॾहिं सफ़ा कंट्रोल में अचे नथियूं न, तव्हां ॾिसो था सफ़ा हाणे कंट्रोल खां ॿाहिरि निकिरी आहे, पोइ अलाह ताला हुकुम ॾिनो त हाणे तलाक ॾियो वञी करे, हाणे वञी करे तलाक ॾियो। असां मर्द इंतिहाई जज़्बात, का ॻाल्हि ॿुधंदा फौरी तौरु ईअं तलाक, फौरी तौरु का ॻाल्हि आहे न बसि फौरी तौरु तलाक। हाणे साईं ॾिसो तलाक थी वई न, हाणे मामला क्लियर थी विया। 3 दफ़ा कंहिं बि नौजवान पंहिंजी घरवारी खे तलाक ॾिनी न, इहा घरवारी इन जे लाइ हराम थी वई। अलाए केतिरा रोअंदा आया मस्जिद में, मां ताईं साईं तलाक ॾिनी, हाणे छा मामिलो क्लियर, हाणे तुंहिंजी माई वेंदी ॿिए हंधि निकाह कंदी। हे त चयो साईं ज़ुल्म थी वियो मूंसां, मां ज़ुल्म छो कयो तूं पंहिंजे मथां? चए साईं मां त जज़्बात में न, मां तलाक को हो यार, भाकुर पाणी में थोरी थींदी आहे। कोई ईअं चवंदो त पंहिंजी घरवारी खे जेको तूं भाकुर में बि वेठी हुजे ऐं पोइ जेको मां तोखे तलाक ॾियां, तलाक थींदी जज़्बात में आहे, तलाक थींदी जज़्बात में आहे न। त हे अलाह ताला जेको न हे शयूं अलाह ताला बयानु करे अलाह ताला ॿुधाईंदो हाणे हे शयूं जेको अख़्तियार कजो। अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उन बंदे जे हथ में कंहिं क़िस्म जो कोई ख़ैरु न आहे ऐं जेको पंहिंजे हथ खे ज़्यादा पंहिंजी घरवारी मथां इस्तेमालु करे या न घरवारी खे कुटींदो रहे। ऐं हे अदब खां बि ॻाल्हि ख़िलाफ़ु आहे, अदब खां बि ॻाल्हि ख़िलाफ़ु आहे। हमेशह माण्हू जेको टकर उन सां वठे, टकर उन सां वठे जेको पंहिंजे टकर जो हुजे न, जेको पंहिंजे टकर जो। यार लड़ाई जेकॾहिं कंहिंखे एतिरो ई शौक़ु आहे न लड़ाई जो, कंहिंखे फाइट जो एतिरो ई शौक़ु आहे न, त उहो फाइट करे ईअं न चए त मां साईं पेशमाम सां फाइट कयां। हाणे साईं फाइट मां त ॼाणा ई न, मां चवंदुमि मां सां उहो अचे जेको मुंहिंजी फील्ड जो हुजे, मुंहिंजे मुक़ाबले में उन माण्हू खे खणी अचो जेको बयानु कंदो हुजे। यानी हे रूल बि त आहे न, छाजे करे मां शोबो हिकिड़ो इहो ई आहे न। हा जेकॾहिं कंहिं बंदे खे बि फाइट करणी आहे त उहो वञी करे फाइट वारे सां फाइट करे, उन सां लड़ाई करे। ऐं जेकॾहिं मुंहिंजो शोबो हिकिड़ो मुंहिंजो कंहिं फाइट वारे सां फाइट कयां त मुंहिंजा त जेको हॾाई भरी पवनि, मुंहिंजा त हॾाई भरी पवनि न साईं। हिकिड़ो मूंखे तजुर्बो आहे न त मां छा कंदुमि हुन में। हमेशह इंसान जेकॾहिं अगरि मुक़ाबिलो करणु चाहींदो आहे न त पंहिंजे लेवल वारे सां मुक़ाबिलो कंदो आहे। त मर्द जे लाइ इंतिहाई मुनासिब न आहे त मर्द जेको आहे चवे त मां जेको मर्द आहियां ऐं लड़ाई कंहिं सां करे, लड़ाई औरत सां करे। हाणे औरत आहे ई कमज़ोर न, अगरि कंहिंखे बि जेके घरवारनि खे जेको आहे न बार बार कुट कुट ॾियनि था न, उनखे जेकॾहिं लड़ाई शौक़ु आहे न, उहो अचे मां बुरोइनि सां टकर ॾियाराईंदोमांसि। त हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हे उन हथ जे अंदरि कंहिं क़िस्म जो कोई बि ख़ैरु न आहे जेको औरत जे मथां इस्तेमालु करे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरी ज़िंदगी जे अंदरि 11 रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारियूं हुयूं, 11। कॾहिं बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिंजे मथां कंहिं क़िस्म जो को जबर बि न कयो, को ज़ुल्म बि न कयो, को नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथ बि इस्तेमालु न कयो। हालांकि रिवाज में आयो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं घरवारियूं जेके आहिनि न, यानी पाण में थोरी घणी अनबन थी पई कंहिं मौक़े ते। यानी जीअं असां सिंधी में ॾिसूं न, हिकु ई मर्द खे जेकॾहिं 2-3 घरवारियूं हुजनि त उहो पाण में साहेड़ियूं थी हुयूं न, त अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकी 11 घरवारियूं हुयूं, त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं बि उन्हनि जे मथां को हथु इस्तेमालु न कयो। हा उन्हनि जी पाण में कॾहिं अनबन थी पई त पोइ बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहो बिल्कुलु अनबन कयो ई न। छाजे करे थियो आहे इहो मामिलो? हिकु मरतबे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी घरवारी आई त उहा माखी खणी आई, अलाह जे नबी वारो माखी जेको पेश कई त हिकिड़ी घरवारी चई या रसूल अल्लाह, हे जंहिं टाइम तव्हां माखी खाओ था न, हे माखी खाओ था, इन माखी खाइण खां बाद में पोइ जंहिं टाइम तव्हां असांजे घर ईंदा आहियो न, इन माखी जो असरु जेको आहे न तव्हांजे मुंहुं मुबारक में रहंदो आहे, तव्हांजे मुंहुं मुबारक में रहंदो आहे।
यार इन मां इहा ॻाल्हि पैदा कयो त हे माखी जेको यार रसूल तव्हां न खाओ, माखी इहा न खाओ। त अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी घरवारी जेकी माखी खणी ईंदी हुई, त इन माखी खे हज़रत आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा इन वटी खे हिकिड़े दफ़े लमाए छॾियो, वटी खे जेको भञी छॾियो। त अहिड़ी तरह पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हाणे ए आयशा हिनखे वटी जेको आहे इहा भराए ॾे, हे जेको तूं नुक़सानु कयो आहे हे वटी जेकी आहे हिनखे भराए ॾे। आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाया यार रसूल तव्हां मुंहिंजे जंहिं टाइम घर था अचो त पोइ हे जेकी आहे छाजे करे माखी घर में थी खणी अचे, हे माखी त न खणी अचे न। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हे जेकॾहिं बिल फ़र्ज़ खणी बि अचे त कोई त हिन जे अंदरि मसइलो न आहे, त माखी जेकी तूं वटी जेकी भई उहा वटी हिनखे वापसि करे ॾे। त अहिड़ी तरह आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा उनखे वटी उहा भराए ॾिनी। यानी मालूम थियो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी मां कॾहिं बि अल्लाह जे नबी कंहिं बि पंहिंजी घरवारीअ मथां हथु न कयो। हा घर वारनि जो पाण जे अंदरि थोरो घणो अनबन थी पई, थोरो घणो थी पई, बाक़ी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो ई वरी ॿीहर हुकुम ॾिनो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया ए साहबा, जॾहिं मुहाजिरिन औरतूं हुयूं न, मुहाजिरिन जेके साहबा हिजरत करे आया मदीने जे अंदरि, हाणे साईं साहबा जेके हिजरत करे आया न, हाणे जेके साहबा मके जे अंदरि रहनि पिया न, इन साहिबनि जो रोब पंहिंजी घरवारी जे मथां हुयो, वॾो हुयो, यानी बिल्कुलु उहे घरवारियूं उन्हनि खां लाराईंदियूं हुयूं। हाणे जीअं जो मदीने जे अंदरि इहे साहिबनि जूं औरतूं पहुतियूं न, त मदीने जे अंदरि हिकिड़ो कानून हुयो त मदीने जे अंदरि यानी औरतूं मर्दनि जे मथां ग़ालिब हूंदियूं हुयूं। त हाणे जॾहिं मके वारियूं औरतूं मदीने में जॾहिं आयूं न, त उहे साहबा जेके साहिबनि जूं घरवारियूं हुयूं, त मदीने जे अंदरि जेके औरतूं सभु मुस्लमान अहले ईमान हुयूं, पर उन्हनि जे ते हिकिड़ी ख़ासियत इहा हुई त यानी मुड़ुसनि खे जीअं चवनि त मुड़ुस ईअं कंदा हुया मदीने वारा साहबा। त अहिड़ी तरह मुहाजिरीन जेके साहबा आया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या रसूल अल्लाह, हे औरतूं असांजूं हुयूं, उते त असांजे वॾे जेको चवण में हुयूं, जीअं असां चऊं भई ईअं हाणे हिते आहियूं, हितां जो माहौल जो असरु हिन जे मथां पियो आहे। हाणे चवण त वठंदियूं पर ॾाढो ॾुखियो सां वठंदियूं। त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्हनि जे मथां थोरी घणी जेको लठ खणो। हाणे साईं जॾहिं साहबा जॾहिं विया थोरी घणी लठ खणी, पोइ तमामु औरतुनि जेको टोला ठाहे करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद में आयूं, या रसूल अल्लाह हितां जा शागिर्द असांजे पोयां लठियूं खणी करे पिया आहिनि। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया यार साहबा छॾे ॾियो बसि, तव्हां मां बहितरीनु, पोइ अल्लाह जे नबी फरमाया ए साहबा तव्हां मां बहितरीनु उहो बंदो आहे जेको पंहिंजी घरवारी सां इंतिहाई बहितरीनु सलूक इख़्तियार करे, बहितरीनु इख़्तियार सलूक करे। त असांजो माशरो छाजे करे घरनि जो माशरो तबाह थी वियो आहे, हिकु नंबर ते असां पर्दे खे बिल्कुलु छॾे ॾिनो आहे। ॾिसो पर्दो इंतिहाई लाज़मी अथव, ज़रूरी अथव, इनखे इन ॻाल्हि खे सीरियस न सम्झण में इंतिहाई वॾा नुक़सानात थींदा आहिनि। हिकु नंबर ते ॾिसो घर जो वॾे में वॾो सिस्टम ज़ाल ऐं मुड़ुसु, जेकॾहिं ज़ाल यार को लफ़्ज़ जुमिलो सख़्तु चई वई न, उन ते सब्र कयो। हे ॾिसो पंहिंजी औलाद खे ॾिसो त हे मुंहिंजी घरवारी आहे, मुंहिंजे औलाद खे पाले थी, इहा मुंहिंजी घरवारी में कपिड़ा जेको धोए थी, कपिड़नि खां बाद में कपिड़ा इस्त्री करे थी, घर में जेको सब्ज़ी पचे थी, मानी पचे थी, यार हिकिड़ो को जुमिलो मथे ॻाल्हाई वई न जेको तव्हांखे ठेस यानी खंजर वांगुरु लॻो, उन ते सब्र कयो। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो त ईअं न सम्झिजो त यार ठीकु आहे, हे मुंहिंजी घरवारी सफ़ा चवण में आहे न, इन खां मूंखे बहितर मिलंदी, हे साईं इंतिहाई पोइ हे असांजो ज़हन कमु नथो करे। जेकी हिकिड़ी नेमत घर में आहे न, इन नेमत खां अलावा ॿी कंहिं औरत खे पंहिंजी घरवारी खे बहितर सम्झणु, मां सम्झां थो हे नाअक़ली आहे, हे नाअक़ली आहे। हिकिड़ी औरत घर में जेकी आहे न, त ॾिसो कमी कोताही जेकॾहिं अगरि बिल फ़र्ज़ थी बि वई न, कमी कोताही थी वई, उन ते सब्र करणु, छाजे करे हिकिड़ी औरत आहे, उन में जज़्बात जो मादो ज़्यादा आहे। ऐं मां ईअं चवंदो यार सिर्फ़ु जेको आहे मुंहिंजी घरवारी जीअं मां चाहियां उअं थिए, साईं इहो पोइ जेको तूं पंहिंजो अकुल वञी करे इलाजु करा, ईअं न थींदो, ईअं बिल्कुलु बि न थींदो। जेकी हिकिड़ी नेमत आहे न, त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में कंहिं साहिब जो यार रसूल मुंहिंजी घरवारी जेकी आहे इंतिहाई सादी तबियत जी आहे, उन में हुस्न बि जेको आहे बिल्कुलु न आहे, त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कहिड़ी ख़बर इन जे अंदरि ख़ुदा तुंहिंजे लाइ ज़्यादा जेको आहे बरकत ऐं सुकून रखियो हुजे, जंहिं शइ जो तोखे इल्मु न आहे। हे ज़ाहिरी तौर में असांखे ख़बर न पवंदी आहे, ज़ाहिरी तौर में असां जेको असां डायरेक्ट जेको आहे वेंदो आहे फोकस हुस्न ते वेंदो आहे, त इस्लाम हुस्न खे फ़ोकियत न ॾिनी आहे, इस्लाम ज़्यादा फ़ोकियत ॾिनी आहे दीन खे ॾिनी आहे। इस्लाम ज़्यादा जेको फ़ोकियत छा खे ॾिनी आहे, उहो दीन खे ॾिनी आहे। त असांजो फैमिली सिस्टम इन करे तबाह थियो, असां जेको की यार कंहिं मौक़े ते त सब्र कजे न, त इहो मामिलो जेको ज़्यादा अॻिते हली पवंदो। ऐं ॿिए नंबर ते वॾे में वॾो असांजे घरनि जे अंदरि ख़राबु सिस्टम, पर्दो जेको आहे बिल्कुलु आहे ई न।